This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai, Think Travel, Think Us, Vinod Harisinghani's Vibgyor Projects, 30 years experience in building repairs and redevelopment. एक नई सदी, कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं, बोली बजायूं। अरमाही पूरो थे तुझो मिली मुखे बिकाई ख्वाहिश मुझी ना है। अरमाही पूरो थे तुझो मिली मुखे हिकड़ी ही ख्वाहिश दिल जिया है। हण मिले तुझो संग हो प्यार वारो रंग पातो आमा तो के या मन जी उमंग तू रही वन संग बातो आमा तो के हो तुही जो असर मूते अहड़ो थियो मां विसरी वयस ही जहां। मां तुझो आया तू मुझी आई दीवानो बणी तो के निहारिया सॼी वाट रे। मां तुझो आया तू मुझी आई दीवानो बणी तो के निहारिया सॼी वाट रे। मां तुझो आया तू आई मुझी मां दीवानो बणी तो के निहारिया सॼी वाट रे। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। जय बाबा गोदड़ी वारे जी, जय बाबा गेलाराम साहेब जी, जय सबनी साध संगत जी। ही जय तड़े आए छोकी लगे हुआ है संत गोदड़ी वारे जो वार्षिक मेलो संत गोदड़ी वारे जे सेवा धाम अहमदनगर में। तव्हां ॾिसो पिया कि कीअं बाबा जी फौज करे पई मौज। काश की अहिड़ा मस्त मेला लॻंदा रहनि रोज। सेवादारी है आयोजनकर्ताओं में मुख्य व संत मोहनदास भागवानी जी, करण चिमनानी, शुभम खूबचंदानी, प्यारेलाल भागवानी, शंकर नागवानी, गोपाल भागवानी, ज्ञान भागवानी, राजू भागवानी, कमलेश शेरवानी, नितेश गाबरा, जयराम भागवानी, पंकज ए नरेश छुट्टानी जी, हनी लालवानी ए दिनेश गोपलानी जी।
इन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। धन्य आहिनि उहे माउ पीउ जिन ॿारनि खे नंढपण में ही अहिड़ा संस्कार ॾिना, भक्ति भाव सां ॻाइनि पिया भजन। दादा JP वासवानी जी जा अहसान घणा। भव्य ऐं विशाल ऐदासानी जिन पेश कयो सिटी मार्ट बिल्डिंग बर दुबई में कला जो बेमिसाल नमूनो। तू ही मुंहिंजो सभु कुछ, तू ही मुंहिंजी ज़िंदगी, तू ही मुंहिंजो सभु कुछ, तू ही मुंहिंजी ज़िंदगी, माऊ जश्न ऐदासानी ऐं साहेड़ियुनि नीता नारायणी ऐं कंचन खेमानी सां मिली हिन प्रोग्राम जो मज़ो माणियो। आयोजन कयो साधु वासवानी जे दुबई सेंटर जी इंचार्ज वर्षा वासवानी जी ऐं ख़बर मोकिली नीता नारायणी जी। फटाफट स्पॉन्सर्ड बाय बी कंधारी प्रॉपर्टीज LLP, a guild of professional realtors। जे अगर मिलियो आ मानुष जन्म त कयो शुभ कर्म सां ई वधंदो धर्म। अहिड़ा ही मन जी ज्योत बारींदड़ प्रवचन ॾिना इंडोनेशिया बाली जे आनंद आश्रम जे संस्थापक संत आनंद कृष्णानी जी। Nobody's curse can do any harm if it is not in the karma. So someone who is cursing is just a means, just a vehicle to deliver the karma. So it's all karma based. There is no second opinion about that. So the one who is cursing is actually creating a different karma for himself or herself. फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। वेझराई में भारतीय सिंधु सभा मुंबई ऐं सिंधी समाज जे रमेश सुमन तुलसियानी जी, बी कंधारी जी ऐं काजल चंदी रमानी जी जहिड़नि माहिरारनि पारां बांद्रा जे बाल गंधर्व ऑडिटोरियम में मोदी सरकार पारां चूंडियल इंदौर जे सिंधी MP श्री शंकर लालवानी जी जो रंगारंग सांस्कृतिक प्रोग्राम कंदे हज़ारनि सिंधियुनि जे विच में कयो वियो भव्य स्वागत। कार्यक्रम में शिरकत करने वारन में मुख्य हुआ लधाराम नागवानी, दादा चंदी रमानी जी, हरीश वाधवानी, दिनेश तहलियानी जी, महेश तेजवानी, राम जवारानी, जीतू ए गुरमुख जगवानी, महेश सुख रमानी ए अजीत मान्याल जी। गडोगड़ उन्हनि जे डिनर जो बंदोबस्त भी शानदार नमूने रखियो वियो। श्री दिनेश तहलियानी जी NCPSL चेयरमैन फाइनेंस कमेटी ए एग्जीक्यूटिव मेंबर महाराष्ट्र सिंधी अकेडमी जी जिनजे घर में, जंहिंमें मुख्य रूप सां शामिल हुआ विजय ए संजय थारियानी जी, सोनल ए किशन सामतानी ए ॿिया घणाई। ख़बर ते नज़र हुई विजय थारियानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। दोस्तों तव्हां ज़रूर ॾिठो हूंदो घणनि जो विवाह, पर हिन विवाह दृश्य के ॾिसंदे दिलि चवंदी वाह वाह, छोकी उल्हासनगर 2 जे मयूर लास हॉल में संत बाबू मधुसूदन जी कराए रहिया आहिनि श्री राधा ऐं किशन कारे जो विवाह। लखनि जी भीड़ लगी आहे दोस्तों, लखनि जी भीड़। उल्हासनगर सां हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो श्री सुनील गंगवानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। असांजी कामयाबी, उहदो ऐं पहचान समाज जो ही कर्ज आहे। हिन कर्ज खे लाइण हर एक इंसान जो पहिरो फर्ज आहे। हिन फर्ज के घणे सालुनि सां निभाए पई सिंधी काउंसिल ऑफ इंडिया वुमेन्स विंग जी नेशनल प्रेसिडेंट शोभा कालरो जी पंहिंजे साथियुनि सां गॾु, जंहिंमें मुख्य आहिनि
रिधिमा छतलानी, बिंदु नारवानी, हेमा छाबड़िया, लीना हरजानी, भावना नारंग, माला शर्मा, मनीषा किशोर, निशा अंजलि गुरजानी, विमला भोजवानी, सुनीता कालरो ए कशिश आहूजा जी, जिन्हनि सिंधी काउंसिल ऑफ इंडिया संस्था जी नई सोच कैंपेन जे तत्वदान में स्पेशल ॿारनि खे हिमताइण लाइ रखी बैंगलोर जे यूनिक इंटर आश्रम जे विच में खेल कूद जी प्रतियोगिता। अर्चना, बबीता, महक, मंजू, मीना, पूजा, पूनम, राधिका ऐं शोभा कालरो जिन जी संयुक्त कोशिशनि खे सफल कंदे सिंधु दर्शन ॾेखारे पियो ही प्रस्तुति। फटाफट sponsored by B. Kandhari Properties LLP, a guild of professional realtors. गीता जे ज्ञान खे, श्री कृष्ण जे नाम खे सॼे विश्व में पहुचाइण जहिड़ो धर्म कर्म कंदे कंदे स्वामी स्वरूपानंद जेके पाण सिंधी आहिनि ऐं चिन्मया मिशन जा विश्व प्रमुख आहिनि, अॼु सम्मानित थी रहिया आहिनि गीता ज्ञानेश्वर अवार्ड सां, जेको ॾेई रहिया आहिनि नैरोबी जी सिंधी वेलफेयर सोसाइटी जा चेयरमैन श्री सुरेंद्र भाटिया जी ऐं अगूणा चेयरमैन श्री गोविंद एलादासानी जी। हिन प्रोग्राम जा मुख्य अरेंजर हुआ सुरेश जेठानी जी, मोनिका ऐं हरेश गोकलदास जी, जिन्हनि घणनि हिंदू ऑर्गेनाइजेशन खे बि हिते घुरायो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजी मीडिया एसोसिएट मोनिका ऐं हरेश गोकलदास जी। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हालचाल ख़बरुनि में। ॾिसो सिंधु दर्शन जो चमत्कार। सिंध जे रहड़की साहिब जा संत हज़ूरी रूप साईं साध राम साहिब जी पधारे रहिया आहिनि 26 जून बुधर जो स्पेन में। इहो प्रोग्राम थींदो लाइव शाम जो 6 खां 8 लॻे ताणी स्पेन में ऐं राति जो 9:30 खां 11:30 लॻे ताईं इंडिया में। सिर्फ़ www.sindhudarshan.com ते।